सूरह क़मर रुकू नंबर 3। ऐं बेशक क़ुर खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, पोइ आहे को नसीहत वठण वारो। ऐं बेशक फ़िरऔन जी क़ौम ॾांहुं ॾेजारींदड़ आया, हिननि असांजे मिड़नी निशाननि खे कूड़ो ॼातो, तंहिं करे खेनि ग़ालिब पकड़ण वारे वांगुरु पकड़ियोसूं। ऐं क़ुरैशियो, अव्हां जा काफ़िर उन्हनि टोलियुनि खां वधीक भला आहिनि छा? या अव्हां लाइ अॻियनि किताबनि में का छोटिके जी चिठी आहे छा? चवंदा आहिनि छा त असीं वेर वठण वारी जमात आहियूं। उन्हीअ जमात खे जल्द शिकस्त ॾिबी ऐं पुठी फेराईंदा, बल्कि संदनि अंजाम जी जाइ क़यामत आहे ऐं क़यामत ॾाढी सख़्त तमामु करड़ी आहे। बेशक ॾोहारी गुमराही ऐं चरियाई में आहिनि। यादि कर जंहिं ॾींहुं उन्हनि खे संदनि मुंहं भर दोज़ख जी बाहि में गिहिलबो, चइबो त हाणे दोज़ख जे छुहण जो मज़ो चखो। बेशक असां सभु कंहिं शइ खे ठहिरायल अंदाज़ सां बणायो ऐं असांजो कमु रुॻो अख छिंभ में थियण जहिड़ो हिकु सुख़्न आहे। ऐं बेशक अव्हां जहिड़ियूं केतिरियूं ई टोलियूं हलाक कयूंसूं, पोइ आहे को नसीहत वठण वारो। ऐं जेकी कयो अथनि सो सभु संदनि ऐमालनामनि में लिखियलु आहे, ऐं सभु के नंढो वॾो लिखियलु आहे। बेशक परहेज़गार बाग़नि ऐं नहरुनि में हूंदा, उहे सची मजलिस में सघ वारे बादशाह वटि रहंदा।